ओम शांति। अॼु मिले तारीख़ 6/4/2025। अॼु व्यक्त बाबदादा जो रिवाइज कोर्स 15/12/2004। अॼु बाबदादा चवनि था बाबदादा जी विशेष आश हर हिकु बार दुआयूं ॾे दुआयूं वठे। अॼु बाबदादा पंहिंजी चारों अर्ज बेफ़िक्र बादशाहनि जी सभा खे ॾिसनि पिया। इहे राज सभा सॼे कल्प में हिन बार ई थींदी आहे। रूहानी फ़कुर में रहंदा आहियो, इन करे बेफ़िक्र आहियो न। सवेरे उथंदा आहियो त बि बेफ़िक्र, हलंदे फिरदे कर्म कंदा आहियो त बि बेफ़िक्र, सुम्हंदा आहियो त बि बेफ़िक्र, निंड में सुम्हंदा आहियो न, ईअं अनुभव कंदा आहियो। बेफ़िक्र आहियो, ठहिया आहियो या ठहो था, ठही विया आहियो न। बेफ़िक्र ऐं बादशाह बि आहियो, स्वराज्य अधिकारी, हिन कर्मेंद्रियनि जे मथां राज्य करण वारा। बेफ़िक्र बादशाह आहियो अर्थात स्वराज्य अधिकारी आहियो। त ईअं अहिड़ी सभा तव्हां ॿारनि जी हुई, अहिड़ी सभा तव्हां ॿारनि जी कई, अहिड़ी सभा तव्हां ॿारनि जी ही आहे। कोई फ़िक्र आहे, कोई फ़िक्र दुनिया वारनि खे त ॾाढो फ़िक्र आहे, है न। हिकु ॿार बेफ़िक्र रहंदा आहिनि, पर उन्हनि खे बि कीअं कीअं करे स्कूल चीज़ुनि जी धीरे धीरे फ़िक्र लॻंदी रहंदी आहे। छो जी कोई बेफ़िक्र आहे, हिन दुनिया में कोई बेफ़िक्र असां जीअं त न रही सघूं न। बाबा पुछनि था कोई फ़िक्र आहे, कोई फ़िक्र आहे। छो पंहिंजी सॼी फ़िक्र बाप खे ॾेई छॾी त बोझ उतरी वियो न। फ़िक्र ख़तमु ऐं बेफ़िक्र ठही अमूल्य जीवन अनुभव करो था। सभिनि जे सिर ते पवित्रता जे लाइट जो ताज स्वतः ई चमकंदो आहे। बेफ़िक्र जे मथां लाइट जो ताज आहे। अगरि कोई फ़िक्र कंदो आहे, कोई बोझ पंहिंजे मथां उठाए वठंदो आहे त मालूम आहे सिर ते छा अची वेंदो आहे, बोझ जो टोकरो अची वेंदो आहे। त सोचो ताज और टोकरो ॿई साम्हूं लाहियो, छा सुठो लॻंदो आहे? टोकरो सुठो लॻंदो आहे या लाइट जो ताज सुठो लॻंदो आहे? चओ टीचर छा सुठो लॻंदो आहे? ताज सुठो लॻंदो आहे न। सभी कर्मेंद्रियनि जे मथां राज्य करण वारा बादशाह आहियो न। पवित्रता जी लाइट जो ताजदारी ठाहींदा आहिनि, हिन करे तव्हांजी यादगार जड़ चित्रनि में डबल ताज ॾेखारींदा आहिनि। द्वापर खां वठी करे बादशाह त ॾाढा ठहिया, राजा त ॾाढा ठहिया, लेकिन डबल ताजदारी कोई न ठहियो। बेफ़िक्र बादशाह स्वराज्य अधिकारी बि कोई न ठहियो। छो जी पवित्रता जी शक्ति माया जीत, कर्मेंद्री जीत, विजयी ठाहे ॾींदी आहे, है न। पवित्रता जी शक्ति माया जीत, कर्मेंद्री जीत, विजयी ठाहे छॾंदी आहे। माया जीत भी, कर्मेंद्रियो जीत भी। बेफ़िक्र कहिड़ी? पवित्रता जी शक्ति। बेफ़िक्र बादशाह जी निशानी छा आहे? सदा स्वयं बि संतुष्ट, ॿियनि खे बि संतुष्ट करण वारा। कॾहिं बि कोई अप्राप्ति आहे ई न जो असंतुष्टता हुजे त चेक करो, सदा संतुष्ट रहंदा आहियो। जिते प्राप्ति आहे हुते संतुष्टता आहे। कॾहिं बि अप्राप्ति आहे ई न जो असंतुष्टता हुजे। जिते अप्राप्ति आहे हुते असंतुष्टता, जिते प्राप्ति आहे हुते संतुष्ट। ईअं ठहिया आहियो? चेक करो, सदा सर्व प्राप्ति स्वरूप, सदा संतुष्ट रहंदा आहियो कि अञा कुझु प्राप्त करण जी इच्छा आहे। गायन बि आहे, अप्राप्त न कोई वस्तु देवताउनि जे लाइ, लेकिन इहा देवताउनि जे लाइ न, इहे ब्राह्मणनि जे खज़ाने जे लाइ आहे कि अप्राप्त वस्तु न कोई ब्राह्मणनि जे खज़ाने में। संतुष्ट जीवन जो श्रेष्ठ श्रृंगार आहे, श्रेष्ठ वैल्यू आहे। संतुष्टता जीवन जो श्रेष्ठ श्रृंगार आहे, श्रेष्ठ वैल्यू आहे।
त संतुष्ट आत्मा आयो न। श्रेष्ठ श्रृंगार और श्रेष्ठ वैल्यू छा आहे? संतुष्टता। संतुष्ट आत्मा ही बेफिक्र रही सकती है। त संतुष्ट आत्मा आयो। बाप दादा अहिड़े बेफिक्र बादशाह ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। वाह मुंहिंजा बेफिक्र बादशाह, वाह 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 वाह। आयो न, हथ उठायो जो बेफिक्र आहिनि। बेफिक्र आहियो, फिकर त न ईंदी आहे न, कॾहिं त ईंदी आहे न। सुठो आहे। बेफिक्र ठहिण जी विधि ॾाढी सहज आहे, मुश्किल न आहे। सिर्फ़ु हिकु शब्द जी मात्रा जो थोरो अंतर आहे। उहो शब्द आहे मुंहिंजे खे तुंहिंजे में परिवर्तन करो। मुंहिंजो न तुंहिंजो। त हिंदी भाषा में मुंहिंजो बि लिखियो, तुंहिंजो बि लिखो त छा फ़र्क़ु थी वेंदो? मैं ऐं तय जो। लेकिन फ़र्क़ु एतिरो थी वेंदो आहे त तव्हां सभु मुंहिंजा वारा आहियो या तुंहिंजा वारा आहियो। मुंहिंजे खे तुंहिंजे में परिवर्तन करे वठो। न कयो त करे वठो। मुंहिंजो अर्थात दास ठहिण वारा। मुंहिंजो अर्थात दास ठहिण वारा, उदास ठहिण वारा। माया जे दास ठही वेंदा आहियो न त उदास थींदव न, है न। माया जा दास थी वेंदव त उदास थी वेंदव। उदासी अर्थात माया जे दास ठहिण वारा, है न। उदासी अर्थात माया जे दास ठहिण वारा। त तव्हां माया जी त आहियो न, माया जे दास न त उदासी अची वेंदी आहे छा? त उदासी ईंदी आहे न, है न। त तव्हां माया जी त आहियो, माया जे दास न आहियो न, त उदासी ईंदी आहे। उदासी कॾहिं ईंदी? जॾहिं मुंहिंजो कंदव त कोई ॻाल्हि थी वेंदी त उदास थी वेंदो। मुंहिंजो अर्थात दास ठहिणु। दास ठहिणु मतिलबु उदासी अचणु। उदासी वारा पोइ माया जी कीअं थींदा, है न। माया जा दास थी वेंदा। त यादि रखो, मां माया जी तव्हां अर्थात उदास न रहण वारो, अर्थात सभु कुझु तुंहिंजो करण वारो। त तव्हां माया जी त आहियो न, माया जे दास न, त उदासी ईंदी आहे। कॾहिं कॾहिं टेस्ट करे वठंदा आहियो। शुरू 63 जनम उदास रहण जो अभ्यास आहे, त कॾहिं कॾहिं उहो इमर्ज थी वेंदो आहे। इन करे बाप दादा चयो हुई, छा चयो हुई? हर हिकु बार बेफिक्र बादशाह आहे। अगरि हाणे बि काथे कोने में कोई फ़िकर रखी छॾी आहे त बाबा खे ॾेई छॾो। पाण वटि बोझ छो रखंदा आहियो? बोझ रखण जी आदत पइजी वई आहे न, आदत पइजी वई आहे। बाबा प्रश्न था पुछनि। बोझ जॾहिं बाप चईंदा आहिनि बोझ मूंखे ॾेई छॾो, तव्हां डबल लाइट रहो। डबल लाइट सुठो आहे या बोझ सुठो आहे? त सुठी तरह सां चेक करो। अमृत वेले जॾहिं उथंदा आहियो त चेक करिणो आहे कि विशेष वर्तमान समय सब कॉन्शियस में बि कोई बोझ त न आहे। सब कॉन्शियस त छा स्वप्न मात्र बि बोझ अनुभव न थिए। पसंदि त डबल लाइट आहे न। त विशेष इहा होमवर्क ॾियनि था बाप दादा। अमृत वेले चेक करिणो आहे। चेक करणो त ईंदो आहे न, लेकिन चेक सां गॾु सिर्फ़ु चेक न, चेंज बि करिणो आहे। मुंहिंजे खे तुंहिंजे में चेंज करे ॾियो। मुंहिंजो तुंहिंजो त चेक करो ऐं जज करो। छो जी बाप दादा बार बार ॿुधाइनि था, समय ऐं स्वयं ॿिन्हिनि खे ॾिसो। समय जी रफ़्तार बि ॾिसो, स्वयं जी रफ़्तार बि ॾिसो। पोइ हीअं न चइणो आहे कि असांखे त पतो ई न हुयो, समय एतिरो तेज़ी हली वियो। कई बार सम्झंदा आहिनि कि अञा थोरो ढिलो पुरुषार्थ अगरि आहे बि त अंत में चेंज करे वठंदासीं, लेकिन बहुत ॻाल्हि जो अभ्यास अंत में सहयोगी ठहींदो। बादशाह ठही करे त ॾिसो, है न। कम से कम बहुत ॻाल्हि जो बादशाह त ठही करे रहूं न। ठहिया आहियो, लेकिन कोई ठहिया आहिनि, कोई न ठहिया आहिनि। हलनि था, करनि था, संपन्न थी वेंदा। हाणे हलणो न आहे, करिणो न आहे, उड़णो आहे। बाबा चवनि था हाणे उड़णो आहे। अञा उड़ान जी रफ़्तार खपे। हाणे पंख त मिली विया आहिनि। उमंग, उत्साह ऐं हिमत जा पंख सभिनि खे मिलिया आहिनि, है न। हिमत
बाबा चवनि था उमंग उत्साह हिमत जा पंख सभिनि खे मिलिया आहिनि। ऐं बाप जो वरदान बि आहे, यादि आहे वरदान। बाबा छा वरदान ॾींदा आहिनि? हिमत जो हिकु क़दम तव्हांजो हज़ार क़दम बाप मदद जी, 1000 क़दम मदद बाप जी। छो जी बाप जो ॿारनि सां दिलि सां प्यार आहे, त प्यार वारो ॿारनि जी बाप महिनत न ॾिसी सघंदा आहिनि। मुहबत में रहो त महिनत समाप्त थी वेंदी। महिनत सुठी लॻंदी आहे। छा थकी त विया आहियो महिनत कंदे कंदे, 63 जनम भटकदे भटकदे महिनत कंदे थकी विया आहियो। ऐं बाप पंहिंजी मुहबत सां भटकण जे बजाए 3 तख़्त जे मालिक ठाहे छॾियो अथई। बाबा असांखे भटकण जे बजाए 3 तख़्त जो मालिक ठातो अथई। 3 तख़्त ॼाणंदा आहियो न? ॼाणंदा छा आहियो? लेकिन तख़्त निवासी आहियो, अकाल तख़्त निवासी बि आहियो। बाप दादा दिल तख़्त नशीन बि आहे, ऐं भविष्य विश्व राज्य जे तख़्त नशीन बि आहियो न। त बाप दादा सभी ॿारनि खे तख़्त नशीन ॾिसनि था। अहिड़ो परमात्म दिल तख़्त सॼे कल्प में अनुभव न करे सघंदो, है न? अहिड़ो परमात्म दिल तख़्त सॼे कल्प में अनुभव न करे सघंदो। छा सम्झंदा आहियो पांडव? बादशाह आहियो, हथ उठाइनि था, तख़्त न छॾिणो आहे। देहभान में आया अर्थात मिट्टी में अची वियो। त बाबा जो अहिड़ो परमात्म दिल तख़्त सॼे कल्प में अनुभव करे सघंदा आहियो। छा सम्झायो पांडव? बादशाह आहियो, हथ उठायो, तख़्त न छॾिणो आहे। देहभान में आया अर्थात मिट्टी में आयो। ये देह मिट्टी आहे न, तख़्त नशीन ठहियो त बादशाह ठहियो। बाप दादा सभी ॿारनि जे पुरुषार्थ जो चार्ट चेक करनि था। 4 ही सब्जेक्ट में केरु केसि ताईं पहुचियो आहे। त बाप दादा हर हिकु ॿार जो चार्ट चेक कई कि बाप दादा जो बि खज़ाना ॾिनई उहे सर्व खज़ाना केसि ताईं जमा कया आहिनि। त जमा जो खातो चेक कई। छो जी खज़ानो बाप सभिनि खे हिकु जेतिरो ई ॾिनो अथई। कोई खे कम, कोई खे ज़्यादा न ॾिनो अथई। खज़ानो जमा थियण जी निशानी छा आहे? खज़ाने जो त मालूम आहे। सभिनि खां वॾो खज़ानो आहे श्रेष्ठ संकल्प जो खज़ानो। संकल्प बि खज़ानो आहे त वर्तमान समय बि ॾाढो वॾो खज़ानो आहे। छो जी वर्तमान समय में जो कुझु प्राप्त करणु चाहियो, उहो वरदान वठणु चाहियो, जेतिरो पंहिंजे खे श्रेष्ठ ठाहिणु चाहियो ओतिरो हाणे ठाहे सघंदा आहियो। हाणे न त कॾहिं न। जीअं संकल्प जे खज़ाने खे व्यर्थ गवाइणु अर्थात पंहिंजी प्राप्तियुनि खे गवाइणु, ईअं ई समय जे हिकु सेकेंड खे बि व्यर्थ गवायो, सफल न कयो त ॾाढो कुझु गवायो। साथ में ज्ञान जो खज़ानो, गुण शक्तियुनि जो खज़ानो, हर आत्माओं परमात्मा द्वारा दुआउनि जो खज़ानो। केॾा सारा खज़ाना आहिनि असांखे। सभिनि खां सहज पुरुषार्थ आहे ही दुआयूं ॾियो, दुआयूं वठो। सुख ॾियो, सुख लो, न दुख ॾियो, न दुख वठो। ईअं न दुख ॾिनई लेकिन वठी वरितो त बि दुखी त थींदव न। त दुआयूं ॾियो, सुख वठो। दुआयूं ॾियणु ईंदो आहे, वठण बि ईंदो आहे। जेके दुआयूं वठणु ॾियणु ईंदो आहे उहो हथु उठायो। अच्छा सभिनि खे ईंदो आहे। अच्छा डबल फॉर्नस खे बि ईंदो आहे, मुबारक हुजे। ॾियणु ईंदो आहे, वठणु ईंदो आहे त मुबारक। सभिनि खे मुबारक कर। ॾियणु बि ईंदो आहे, वठणु बि ईंदो आहे, पोइ बि ॿियो छा खपे। दुआयूं वठंदे वञो, दुआयूं ॾींदा हलो, संपन्न थी वेंदो। सर्व खे दुआयूं ॾियो, सभी आत्मायूं सुख शांति सां संपन्न थी वेंदियूं। कोई बदुआ ॾे त छा कंदव? वठंदव? बदुआ तव्हांखे ॾींदा आहिनि त तव्हां छा कंदव? वठंदव? अगरि बदुआ मारणी
मञी बि वरितो त तव्हांजे अंदरि स्वच्छता रही। बदुआ त ख़राबु चीज़ आहे न, पंहिंजी तव्हां वठी पंहिंजे अंदरि स्वीकार करे छॾी त तव्हांजो अंदरि स्वच्छ त न रहियो न। अगरि ज़रा बि डिफेक्ट रहियो त परफेक्ट न ठही सघंदव। अगरि ख़राबु चीज़ कोई ॾिए त तव्हां वठंदव, कोई ॾाढो सुंदर फल ॾिए, लेकिन तव्हांखे ख़राबु उहो ॾिए त फल त बढ़िया आहे, पोइ बि वठी वठंदव न कि चईंदव अच्छा सुठो त आहे, हलो ॾिनई त सही त वठी वठो। कॾहिं बि कोई बदुआ ॾिए त तव्हां मन में अंदरि धारण न करो। सम्झ में ईंदो आहे इहे बदुआ आहे, लेकिन बदुआ अंदरि धारण न करो, न त डिफेक्ट थी वेंदो। त हाणे इहा वर्ष हाणे थोरा ॾींहं पिया आहिनि पुराणे वर्ष में, लेकिन पंहिंजे दिलि में दृढ़ संकल्प करो हाणे बि कंहिंजी बदुआ मन में हुजे त कढी ॾियो ऐं कल्ह खां दुआयूं ॾियो, दुआयूं वठो। मंज़ूर आहे, पसंदि आहे या करिणो ई आहे? पसंदि त आहे, लेकिन जो सम्झंदा आहिनि करिणो ई आहे, कुझु बि थी वञे, लेकिन करिणो ई आहे, उहो हथ उठायो, करिणो ई आहे न। दुआयूं ॾियणु वठणु। जो स्नेही सहयोगी अॼु आया उहो हथ उठायो, त जो स्नेही सहयोगी आया आहिनि बाप दादा उन्हनि खे मुबारक था ॾियनि। छो जी सहयोगी त आयो, स्नेही बि आयो, लेकिन अॼु ताईं हिकु ॿियो क़दम उठाए करे बाप जे घर में ऐं पंहिंजे घर में आया आहियो, लेकिन अॼु ॿियो क़दम उठाए करे बाप जे घर में व पंहिंजे घर में आया आहियो, त पंहिंजे घर में अचण जी मुबारक। अच्छा, जो स्नेही सहयोगी आया आहिनि उहो सम्झंदा आहिनि कि दुआयूं ॾींदासीं वठंदासीं, सम्झंदा आहियो? कोई ग्रुप आयो हूंदो, हिमत रखंदा आहियो? जो स्नेही सहयोगी हिमत रखंदा आहिनि, मदद मिलंदी, लंबो हथ उठायो। अच्छा, पोइ त बाप बि संपन्न, पोइ त तव्हां बि संपन्न थी वेंदा, मुबारक हुजे। अच्छा, जो गॉडली स्टूडेंट रेगुलर आहिनि, चाहे ब्राह्मण जीवन में बाप दादा सां पहली बार मिलण आया आहिनि, लेकिन पंहिंजे खे ब्राह्मण सम्झंदा आहिनि, रेगुलर स्टूडेंट सम्झंदा आहिनि। उहो अगरि सम्झंदा आहिनि कि करिणो ई आहे त हथ उठायो, दुआयूं ॾींदा, दुआयूं वठंदा कंदा। टीचर्स उठाइनि थियूं, इहे कैबिन वारा नथा उठाइनि, कि सम्झंदा आहिनि असां त ॾींदा ई आहियूं। हाणे करिणो ई आहे, कुझु बि थी वञे, हिमत रखो, दृढ़ संकल्प रखो। अगरि मानो कॾहिं बदुआ जो प्रभाव पइजी बि वञे न, त 100 गुणा दुआयूं ज़्यादा ॾेई करे उनखे ख़तमु करणो। अगरि सम्झो प्रभाव पइजी बि वञे त हुन आत्मा जे लाइ 10% ज़्यादा दुआयूं ॾेई करे ख़तमु करणो आहे। हिकु बदुआ जे प्रभाव खे 10 गुणा दुआयूं ॾेई करे हल्को करो, पोइ हिमत अची वेंदी। के माण्हू चईंदा आहिनि इन्हनि जी बदुआ लॻी आहे, इन्हनि असांखे हीअं चयो, त हुन जे बदिले असां 10 गुणा ज़्यादा हुन जे लाइ दुआ करो, 10 गुणा ज़्यादा दुआ ॾेई करे हल्को करे ॾियो, पोइ हिमत अची वेंदी। नुक़सानु त पंहिंजे खे थींदो आहे न, ॿिया त बदुआ ॾेई करे हली आहे, लेकिन जंहिं बदुआ समाए वरिती दुखी थी वेंदी, दुखी केरु थींदो आहे? वठण वारा या ॾियण वारा बि हूंदा आहिनि, ॾियण वारा बि दुखी थींदा आहिनि, लेकिन वठण वारा ज़्यादा दुखी थींदा आहिनि। ॾियण वारा त अलबेला हूंदा आहिनि। अॼु बाप दादा पंहिंजी दिलि जी विशेष आश ॿुधाइनि था। बाप दादा जी सभी ॿारनि जे प्रति, हिकु ॿार जे प्रति, चाहे देश चाहे विदेश में, चाहे सहयोगी आहिनि, छो जी सहयोगियुनि खे बि परिचय त मिलियो आहे न, त जॾहिं परिचय मिलियो त परिचय सां प्राप्ति त करणी आहे। त बाप दादा जी इहा ई आशा कि हर बार दुआयूं ॾींदो रहे,
दुआनि जो खज़ानो जेतिरो जमा करे सघो ओतिरो कंदा वञो। छो जी हिन समय जेतिरी दुआयूं इकट्ठी कंदव जमा कंदव ओतिरो ई जॾहिं तव्हां पूज्य ठहींदव त आत्माउनि खे दुआयूं ॾेई सघंदा। सिर्फ़ु हाणे दुआयूं तव्हांखे न ॾियणियूं आहिनि, द्वापर खां भक्तनि खे बि दुआयूं ॾियणियूं आहिनि। त एतिरो दुआयुनि जो स्टॉक जमा करो। राजा ॿार आहियो न, ॾिसो बाबा ॾिसो राजा ॿार चवनि था। बाप दादा हर हिकु ॿार खे राजा ॿार ॾिसंदा आहिनि, घटि न ॾिसंदा आहिनि। हाणे जो स्वराज्य अधिकारी भविष्य जा विश्व राज्य अधिकारी न, भले ई दासासी बि हूंदो त चईंदो त सही कि मुंहिंजो भारत मुंहिंजो स्वर्ग है न। कलयुगी माण्हू त न थी सघंदो, त हुन हिसाब सां त राजा आहे न उहो। अच्छा, बाप दादा जी आश अंडरलाइन कई, जंहिं कई उहा हथ उठायो। बाप दादा जी आश आहे कि असां सभु दुआयूं ॾियूं, दुआयूं वठूं। कॾहिं बि कोई असांखे बदुआ ॾिए, थींदो आहे न, हा हिननि असांखे बदुआ ॾिनी तॾहिं असांजो जीवन अहिड़ो थी वियो। अक्सर करे दुनिया में माण्हू सभु हिक ॿिए खे ॾींदा आहिनि न। अॼु माउ खे बि पुटु ज़्यादा परेशान कंदो त माउ जे मुख सां त निकिरी वेंदो आहे न, तुंहिंजो ॿार तोखे परेशान कंदा न त पतो लॻंदी है न। त ॿार जा अगरि ॿार ओड़ा ई निकिरंदा जीअं हुनखे हुन माउ खे परेशान कई, त उहो सोचंदो त सही कि हा मुंहिंजी माउ मूंखे चईंदी हुई तुंहिंजा ॿार थींदा न त तोखे पतो लॻंदी, उहो बि हीअं कंदा त पतो लॻंदी है न। त हुन समय त सम्झ न हुई, लेकिन अॼु कलयुगी माण्हुनि खे बि सम्झ न आहे। लेकिन जॾहिं बि असांखे सम्झ अची, हाणे बाबा असांखे सम्झ ॾियनि था त असां 110 गुणा ज़्यादा हुन आत्मा खे दुआयूं ॾियो, छुटी वठो। बाप दादा जी आश अंडरलाइन कई, जंहिं कई उहो हथु उठायो, करे वरिती न। अच्छा, बाप दादा 6 मास जो होमवर्क बि ॾिनई, यादि आहे न, टीचर्स खे यादि आहे। लेकिन इहे दृढ़ संकल्प कयो कि जी रिज़ल्ट 1 मास जी ॾिसंदा। छो जी नयो वर्ष त जल्दी शुरू थियण वारो आहे न। 6 मास जो होमवर्क पंहिंजो आहे, इहे 1 मास दृढ़ संकल्प जी रिज़ल्ट बाबा ॾिसंदा दुआयुनि जी। ठीकु आहे न, टीचर्स 1 मास ठीकु आहे, पांडव ठीकु आहे। अच्छा, जो पहिरीं बार मधुबन में पहुचियो उहो हथु उठायो, ॾाढा सुठो। ॾिसो, बाप दादा खे सदा नए ॿार ॾाढा प्यारा लॻंदा आहिनि, लेकिन नया ॿार जीअं वृक्ष हूंदो आहे न, उन में जो नंढा नंढा पता निकिरंदा आहिनि उहे चिड़िया खे ॾाढा प्यारा लॻंदा आहिनि। ईअं नया नया जो ॿार आहिनि, जो माया जी खे बि त माया खे बि नया ॿार ॾाढा प्यारा लॻंदा आहिनि। जेके हर हिकु जो नयो आहे उहो हर रोज़ु पंहिंजी नवीनता खे चेक करे, है न। नयनि खे अॻियां वधण लाइ बाबा चवनि था पंहिंजी नवीनता खे चेक करिणो आहे। अॼु जे ॾींहुं पंहिंजे में छा नवीनता लाई, कहिड़ो विशेष गुण, कहिड़ी शक्ति पंहिंजे में विशेष धारण कई। त नयनि खे माया रूपी चिड़िया सां बचण लाइ बाबा चवनि था कि रोज़ु ख़ुदि में चेक करो कि असां छा नई धारणा कई। त चेक कंदा रहंदव, स्वयं खे परिपक्व कंदा रहंदव त सेफ रहंदव, अमर रहंदव। अमर रहण, अमर पद पाइणो ई आहे। अमर रहण ऐं अमर पद पाइणो ई आहे। अच्छा, चारों ओर जे बेफ़िक्र बादशाहनि खे सदा रूहानी फ़कुर में रहण वारी श्रेष्ठ आत्माउनि खे सदा प्राप्त हुए खज़ाने खे जमा जे खाते में वधाइण वारा, सदा प्राप्त हुए खज़ाने खे जमा खाता में वधाइण वारा तीव्र पुरुषार्थी आत्माउनि खे सदा हिकु समय में 3 प्रकार जी सेवा करण वारा श्रेष्ठ सेवाधारी ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार, पदम गुणा, यादि प्यार ऐं नमस्ते। पदम 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 गुणा, यादि प्यार ऐं नमस्ते।
कहिड़े ॿारनि खे जो सदा बेफ़िक्र रहंदा आहिनि, रूहानी फ़िकुर में रहण वारा श्रेष्ठ आत्मायूं, सदा प्राप्ति खज़ाने खे जमा जे खाते में वधाइण वारा तीव्र पुरुषार्थी आत्मायूं, सदा हिकु समय में 3 प्रकार जी सेवा करण वारा श्रेष्ठ सेवाधारी आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार, पदम 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 गुणा याद प्यार और नमस्ते। वरदाना सर्व शक्तियुनि खे ऑर्डर प्रमाण पंहिंजो सहयोगी ठाहिण वारा प्रकृति जी ठहियो। सभिनि खां वॾे ते वॾी दास प्रकृति आहे। जो ॿार प्रकृति जी ठहिण जो वरदान प्राप्त करे वठंदा आहिनि, उन्हनि खे ऑर्डर प्रमाण सर्व शक्ति और प्रकृति रूपी दासी कार्य कंदी आहे। उन्हनि जे ऑर्डर प्रमाण अर्थात समय ते सहयोगी थींदी आहे। लेकिन यदि प्रकृति जी थियण जे बजाय अलबेलेपन जी नींद में व अल्पकाल जी प्राप्ति जे नशे में वह व्यर्थ संकल्प जे नाच में मस्त थी करे पंहिंजो समय गवाईंदा आहियो, है न। ॾिसो अॼु बीमारियुनि जो ॾाढो कुझु इलाज बि आहे। बाबा जे घर में त एॾा सारा हॉस्पिटल बि खुलियल आहिनि। त असां सोचूं कि चलो कोई न, उते हॉस्पिटल आहे, फ्री में इलाज थी वेंदो असांजो। त धीरेन जो जेका सेंटर इंचार्ज न, त इहे बि अल्पकाल जी प्राप्ति जे नशे में थी वियासीं न। तंहिंखां असां बाबा जी यादि में जेतिरो थी सघे बाबा जी यादि में पंहिंजे शरीर खे हलाईंदा हलो। दवाई वठणी आहे ठीकु आहे, लेकिन शरीर खे उहो आदी न ठाहियो। त प्रकृति जी ठहियो, ईअं न चलो ठीकु आहे थी वेंदो त गोरी वठी वठंदासीं, डॉक्टर खे ॾेखारे वठंदासीं, न। अल्पकाल जी प्राप्ति जे नशे में व्यर्थ संकल्प जे नाच में मस्त थी करे पंहिंजो समय न गवायो त शक्तियूं ऑर्डर ते कार्य न करे सघंदियूं, है न। असां जंहिं समय असांखे अगरि शरीर में किथे पेन थिए थो त तुरंत डॉक्टर दवाई हिन जे बदिले त असां सहन करण जी शक्ति, समाइण जी शक्ति, कार्य खे सफल करायो। थोरो सूर खे सहन करे बाबा खे यादि करे बि ख़तमु करो, है न। नंढी नंढी ॻाल्हियुनि जे लाइ डॉक्टर दवाइयुनि वटि घड़ी घड़ी हेॾे होॾे भॼो न, त शक्तियूं न त ऑर्डर में कमु न कंदियूं। इन करे चेक करो कि पहिरियों मुख्य संकल्प शक्ति, निर्णय शक्ति ऐं संस्कार जी शक्ति 3 ऑर्डर में आहिनि। संकल्प शक्ति, निर्णय शक्ति ऐं संस्कार जी शक्ति 3 ऑर्डर में हलनि थियूं, चेक करो। बाप दादा स्लोगन आहे, बाप दादा जे गुण ॻाईंदा रहो त स्वयं बि गुणमूर्त ठही वेंदा। बाप दादा जो गुण ॻायो त स्वयं बि गुणमूर्त थी वेंदा। अव्यक्त इशारो, कंबाइंड स्वरूप जी स्मृति से सदा विजयी रहो। कंबाइंड सेवा जे बिना सफलता असंभव आहे। ईअं न कि वञो सेवा करण ऐं लौटो त चओ माया अची वई, मूड ऑफ थी वियो, डिस्टर्ब थी वियासीं। लेकिन अंडरलाइन करो, सेवा में सफलता व सेवा में वृद्धि जो साधन आहे स्व जी सेवा ऐं सर्व जी कंबाइंड सेवा। सेवा में सफलता या सेवा में वृद्धि जो साधन आहे स्व जी सेवा ऐं सर्व जी सेवा, जो कंबाइंड करे हलो। स्व ऐं सर्व जी सेवा, स्व बि ऐं सर्व जी। अच्छा, ओम शांति। त बाबा असांखे चई दुआयूं ॾियो, दुआयूं वठो, खज़ाननि जो स्टॉक जमा करो। सदा बेफ़िक्र रहण जी निशानी आहे सदा प्राप्ति स्वरूप, सदा संतुष्ट आत्मा। सदा बेफ़िक्र रहण लाइ मुंहिंजे खे तुंहिंजे में परिवर्तन करे सभु बोझ बाबा खे ॾेई करे आराम सां पंहिंजो जीवन, ब्रह्मण जीवन खे एंजॉय करो।
पवित्रता जी शक्ति है न, पवित्रता जी शक्ति सां असां सभु धारणायूं बि सहज करे सघंदा आहियूं न। त पवित्रता जी शक्ति खे चेक करो, उनखे वधाईंदा वञो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।